ए ईमान वारो ख़बरदार, अहले किताब में एक गिरोह है जंहिंजी इहा तमन्ना आहे त कहिड़ीअ बि तरह अव्हां खे गुमराह कनि, पर सिवाय पंहिंजे हू ॿिए कंहिंखे गुमराह नथा कनि ऐं खेनि शऊर बि नाहे। हू हर वक़्तु इन कोशिशुनि में हूंदा आहिनि, अहले किताब मां यानी यहूदी ऐं ईसाइनि मां। हुननि जो हिकिड़ो गिरोह हमेशह इन ॻाल्हि में हूंदो आहे त हू कहिड़ी तरह मुस्लमाननि खे गुमराह कनि। हींअर त मुस्लमाननि जी तारीफ़ूं था कनि, मुस्लमाननि जे हुकुमरान जा नाला वठी करे उन्हनि जी तारीफ़ूं था कनि। हींअर उन्हनि खे पंहिंजी दावतुनि में घुराइनि था, पंहिंजो ज़ुल्म बि कनि पिया, मुस्लमाननि जो क़त्लेआम बि कनि था, जंगूं बि कनि था, ऐं पोइ बि अॻियां वधी चवनि था त असांखे अमुन जो नोबेल प्राइज़ ॾिनो वञे। इन खां वॾी मुनाफ़िक़त ॿी कहिड़ी हूंदी। ऐं पोइ बि मुस्लमान हुकुमरान उन्हनि खे सल्यूट पिया कनि नालो वठी, ऐं उन्हनि खे चवनि था त असां तव्हां ॾाढा ख़ुशि हूं, ऐं मुस्लमान उन्हनि खे नॉमिनेट बि कनि था, नामज़द बि कनि था त वाक़ई इहो इनाम तव्हांखे मिलणु घुरिजे, तव्हां हुनजा हक़दार आहियो। हू तव्हांखे गुमराह करण जी कोशिशुनि में आहिनि। क़ुर खां वधीक ॿी ॻाल्हि कंहिंजी सची हूंदी। अलाह ताला क़ुर में इहो बि फरमायो आहे त अगरि हिन क़ुर मां तव्हांखे नसीहत हासिल न थी त ॿी कहिड़ी शइ आहे जंहिं मां तव्हां नसीहत हासिल कंदव। उहो ई फरमाए थो त तव्हांजा दुश्मन आहिनि ऐं तव्हां पोइ बि हुननि सां यारियूं रखी वेठा आहियो। जे तव्हां हुननि सां यारियूं रखियूं त पोइ फरमाए थो त मां तव्हांजी मदद बि कोन कंदुसि।